क्या लिखूं जिंदगी के बारे में, वो लोग ही बिछड़ गए जो जिंदगी हुआ करते थे। मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, करें करें दिल चवंदी आहे त सूंह वारनि सां कचहरी कजे, चंड तारनि सां कचहरी कजे, ॻोठ वञिजे ॻोठ जे झूननि ऐं ॿारनि सां कचहरी कजे, ऐं ॿुधिजे को पुराणो सदाबहार अवाइली कलाम। ॿी सॼी दुनिया वञी खणिजो अमां, मन घुरियो मन ठार बसि मूंखे खपे। ऐं मुंहिंजे जीअण लाइ काफ़ी टे शयूं, सूंह पाणी ऐं प्यार बसि मूंखे खपे। हम भूल गए रे हर बार मगर तेरा प्यार नहीं भूले। हल उहे ॾींहं हुया। मोहब्बत के दम से ये दुनिया हंसी है, मोहब्बत नहीं है तो कुछ भी नहीं है। पुराणनि सदाबहार सिंधी उर्दू फिल्मी ऐं गैर फिल्मी नगमनि जो ही प्रोग्राम आहे राबेल जहिड़ी राति, जंहिंमें थींदी आहे मिठी कचहरी ऐं मिठी मुलाक़ात। कोशिश कंदो अमां जी विंदराए दिल वेगाणी, राबेल जहिड़ी राति में इरशाद जागीराणी।